नाज़रीन, सिंधी मीडिया जे एंटरटेनमेंट जी दुनिया में वॾो नालो कमाईंदड़ प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर ताहिर आराई खे भेटा पेश करण लाइ गंबट में समाजी तंज़ीम लतीफ़ कल्चर एंड सिविल ऑर्गेनाइज़ेशन पारां ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। पाकिस्तानी सिंधी एंटरटेनमेंट मीडिया टीवी चैनल्स के नाले वारे प्रोड्यूसर ऐं हिदायतकार ताहिर आराई जे विछोड़े ते संदसि समाजी तंज़ीम लतीफ़ आर्ट कल्चरल एंड सोशल ऑर्गेनाइज़ेशन पारां गंबट प्रेस क्लब में ताज़ियाती मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंमें अदाकारनि, समाजी अॻवाननि, सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं संदसि सिंधी मीडिया सिंधी सक़ाफ़त खे उजागर करण जे हवाले सां बहितरीन हिदायतकारी एवज़ कयल ख़िज़मतुनि ते रोशनी विधी ऐं लफ़्ज़नि सां भेटा पेश कई। इन मौके ते समाजी अॻवान गुलाम अली सहतो, लुत्फ़ अली सहतो, मुमताज़ अली मेमून, शफ़ीक अहमद खोड़ो, अदाकार अब्दुल रहीम खोड़ो ऐं ॿियनि ताज़ियती मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त ताहिर आराई सिंध वासियुनि खे फ़न जे हवाले सां सिंधी मीडिया ऐं एंटरटेनमेंट जी दुनिया में उत्साह पैदा कयो ऐं सिंधी मीडिया में नवाण आंदी ऐं सिंध जे फ़नकारनि, अदाकारनि ऐं रागिनि खे टेलीविज़न स्क्रीन ते मुतारिफ़ करायो ऐं खोड़ सारा सिंधी सक़ाफ़ती गीतनि ते डायरेक्शन ॾेई ॾे तोड़े परॾेह में शोहरत माणी। उन जी ख़िदमतुनि खे, उन जे महिनतुनि खे असीं ख़िराज तहसीन पेश कयूं था। मरहूम ताहिर जी ख़िदमतुनि जे सिलसिले में एतिरो ई चवंदुसि त तारीख़ शाहिद आहे त जंहिं बि माण्हूअ सिंध धरती ऐं सिंधी मारूड़नि सां या सिंधी सक़ाफ़त सां मुहबत कई आहे, धरती आहे उनखे अमर बणाए छॾियो आहे। ताहिर आराई साहब जेको कुझु कमु कयो आहे, तमामु बहितरीनु कमु कयो आहे। हर चैनल सां साईं जी वाबस्तगी रही आहे। आवाज़ टीवीअ सां रही आहे। मक़सदु को चैनल न आहे जंहिंसां माना उर्दू मीडिया सां बि साईं रहियो आहे ऐं एतिरे क़दुरु जो साईं माना जेके ॿिया गीत माना उन्हनि खे डायरेक्शन कई त तमामु बहितरीनु ऐं मक़बूल रहिया। ताहिर आराई साहब जे लाइ उन जी तारीफ़ बि जेतिरी कजे ओतिरी घटि आहे। उन जेकी सिंधी मीडिया जे लाइ जेको बि कमु कयो आहे ऐं तमामु बहितरीनु ऐं सिर्फ़ु हुन पंहिंजी ज़ात पात खे ॾिसी न बल्कि न्यूट्रल थी करे जेकी बि हुन कमु कयो, जेकी बि हिन सिंध वासियुनि जे लाइ प्रोग्राम कया, तमामु बहितरीनु ऐं असां हुन जे लाइ जेतिरी बि ॻाल्हि कयूं उहा थोरी। हुन जेको गीत डायरेक्शन में हुन जी पेश थियो, जीअं सिंध वारा थियनि, ॾिसो हुन हिकिड़ो नई तहक़ीक़ जेको आहे, नई वीडियोज़ सां गॾु जेको आहे हुन हिकिड़ो गानो रिलीज़ करायो ऐं हुन शाइरी बि कई, हुन गुलकारी बि कई, डायरेक्टर बि हुयो, प्रोड्यूसर बि हुयो, मतिलबु हर शोबे सां वाबस्ता हुयो ऐं सिंधी मीडिया जे हवाले सां हुन जी जेकी ख़िदमतूं आहिनि उनखे कंहिं सूरत विसारे नथो सघे। शुरू में असांखे यादि आहे त जॾहिं शुरू में सिंधी मीडिया जेका जॾहिं हिन दौर में पैर पिया पातो, उन टाइम में जॾहिं सहूलियतुनि जी खोट हुई, अणहूंद हुई, उन दौर में बि मोहतरम ताहिर आराई जेके असांजे सिंधी मीडिया जे लाइ, म्यूज़िक जे लाइ, सिंधी जेका असांजो फ़न आहे उन जे लाइ जेके ख़िदमतूं कयूं उहे विसारण जोगियूं कॾहिं न आहिनि, उनखे हमेशह यादि रखियो वेंदो। मेड़ाके खे ख़िताब कंदे वधीक लफ़्ज़नि सां भेटा पेश कंदे ताहिर आराई जे लाइ उन्हनि चयो त ताहिर आराई असां खां जिस्मानी तौरु विछड़ी वियो आहे पर अॼु बि असांजे दिलुनि में ज़िंदा आहे। ताहिर आराई जे लाइ जेको हिकिड़ो ताज़ियाती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें जेको आहे सिंध जे स्टेज जे आर्टिस्टनि सां गॾु समाजी अॻवाननि ऐं जेको आहे सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं ताहिर खे लफ़्ज़नि सां भेटा पिणु पेश कई। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।